वीडियो अल्लाह सॼी सिंध आई अथई चवंदा आहिनि त मुड़ुसु मञींदो आहे भाड़ियो त मञींदो ई कोन्हे। सिंध जी रवायत जो हिकिड़ो लफ़्ज़ थो ॿुधाए अॼु करीम जहिड़ा सॼी सिंध में असां ॾिठा आहिनि 100 खूननि वारा ॾिठा आहिनि। हे तव्हांजे बिरादर जो मसइलो हीअ बिरादर आहे तव्हांजी उन्हनि बिरादर जो वॾो अॼु सॼी दोस्त जेके आया अथई इहा उमेद वठी आया थी त हीउ सुलहो कराए इहे ॿाहूं बि सभिनी जूं सम्झो नियाणियूं बि सम्झो क़ुर बि सम्झो सैयद बि सम्झो बसि असांखे अहिड़ी वरंदी ॾिए जंहिंमें हिते वॾो इंतज़ारु आहे। मां ॾिठो आहे त खूननि वारे जहिड़े जो बि सॼी सिंध में इन पाड़े ओड़े खे इंतज़ारु न हूंदो आहे जीअं हिन जहिड़े जो इंतज़ारु आहे। नंढे वॾे खे इहो आहे त बाबा हीउ छा थिए इंतिज़ामिया खां वठी हर माण्हूअ खे इहो आहे त हीउ छा सुलियो थिए। हाणे ॿाहूं उमेदूं सभु वठी आया आहियूं असांखे सुठी वरंदी ॾे फ़ैसिलो थिए नथा चाहियूं त हिक ॿिए खे सभु शइ छॾे ॾियो फ़ैसिलो थिए जंहिंमें बि फ़ैसिले में राज़ी आहे सभई शइ चिटी थींदी आहे इहा उमेद खणी आया आहियूं। मामला